नादन क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी आहे। लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, साहिवाल, मियांवाली, मुज़फ्फरगढ़ ऐं हरीपुर में वोटिंग जारी आहे। पोलिंग शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदी। 2792 पोलिंग स्टेशननि में 408 इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। हसास पोलिंग स्टेशननि ते पुलिस सां गॾु फ़ौज ऐं रेंजर्स बि मुक़रर कई वई आहे। पंजाब में चूंडनि दौरान सिक्योरिटी लाइ 20,000 खां वधीक एहलकार मुक़रर कया विया आहिनि। हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लॻाई वई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी आहे। लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, साहिवाल, मियांवाली, मुज़फ्फरगढ़ ऐं हरीपुर में वोटिंग जारी आहे। पोलिंग शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदी। 2792 पोलिंग स्टेशननि में 408 इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। हसास पोलिंग स्टेशननि ते पुलिस सां गॾु फ़ौज ऐं रेंजर्स बि मुक़रर कई वई आहे। पंजाब में चूंडनि दौरान सिक्योरिटी लाइ 20,000 खां वधीक एहलकार मुक़रर कया विया आहिनि ऐं हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लॻाई वई आहे।